हुन पुछियो शाह लतीफ़ केरु हो। मूं चयो दुनिया जो पहिरियों फेमिनिस्ट शायर। हुन पुछियो कीअं भला? मूं चयो उहो हीअं त हुनखे परख हुई त औरत छा थी घुरे। इन सवाल जो जवाब अरस्तू बि न ॾेई सघियो। इन करे अलामा इक़बाल चयो हो त 1000 बार हकीमों ने इसको सुलझाया, 1000 बार हकीमों ने इसको सुलझाया, फिर भी ये मसला ज़न रहा वहीं का वहीं। दुनिया जा समूरा शाइर ऐं दानिश्वर चवंदा रहिया त औरत हिकु मसलो आहे। इन सच जी ॼाण रुगो लतीफ़ खे हुई त औरत मसलो न, औरत मोहबत आहे। पर उहा मोहबत न जेका मर्द करे थो। मर्द लाइ औरत जिस्म आहे, औरत लाइ मोहबत जज़्बो आहे। मर्द जी मोहबत जिस्म जो ॼार आहे, औरत जी मोहबत रूह जी आज़ादी आहे। मर्द जी मोहबत मुक़ाबलो आहे, औरत जी मोहबत निवड़त आहे। मर्द जी मोहबत हिकु घड़ी आहे, औरत जी मोहबत सॼी ॼमार आहे। मर्द जी मोहबत हिकु अफ़सानो आहे, औरत जी मोहबत सचाई आहे। सभिनी शाइरनि शेक्सपियर खां वठी शेले ताईं ऐं होमर खां वठी हमतुम ताईं सभु इहो सम्झंदा रहिया त औरत माशूक आहे। रुगो भिटाईअ खे ॼाण हुई त औरत आशिक आहे। इन करे शाह लतीफ़ लिखियो त औरत इश्क जी उस्ताद आहे। सभु सोचींदा रहिया त औरत आख़िर घुरे छा थी? तख़्त, बख़्त ऐं जिस्म सख़्त। शाह लतीफ़ खे ॼाण हुई त औरत खे मोहबत घुरिजे, नरम ऐं नाज़ुक, गरम ऐं गुदास, जिस्म खां मथां ई, जिन्स खां आजी। मर्द जिस्म जे जंग में भटकंदड़ हिकु बुखियो हैवान आहे। औरत रूह जे चमन में उॾामंदड़ पोपट आहे जेको प्यार जो उञायल आहे। मर्द लाइ मोहबत बुख आहे ऐं औरत लाइ मोहबत उञ आहे। रुगो लतीफ़ खे ॼाण हुई त औरत जा चप समुंड जो कप आहिनि ऐं संदसि वजूद समुंड आहे। अखियुनि मां ॻोढ़नि जीअं वहंदड़ समुंड जेको लूणियाठ बि ऐं सुहिणो बि आहे, जंहिंमें ऊन्हाई बि आहे, रंज बि आहे, जंहिंमें रुगो ॾुख न पर आख़िरी कंधीअ ताईं ईज़ाउ ई ईज़ाउ आहे।